ख़बर ॾींदा आहियूं नौशहर फिरोज़ मां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती ऐं शहर मां गंदो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ धरणो हयो वियो। सिंध यूथ एक्शन कमेटीअ जे सॾ ते रैली कढी वई। रैली प्रेस क्लब नौशहर फिरोज़ वटां शुरू थी ऐं DC ऑफिस पहुती, जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सिंधू नवाज़ घांगरो, मानूर शेख, हामज़ अली चांडियो, हबीब मशोरी ऐं ॿियनि चयो त ज़िले नौशहर फिरोज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबि मुतासिरनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। मुतासिरनि खे टेंट न मिली सघिया आहिनि, जंहिं करे सियारे में मुतासिरनि खे ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। इन्हनि चयो त आयल इमदाद मुतासिरनि ताईं नाहे पहुची सघी। पाणी नेकाल ऐं मुतासिरनि जी बहाली लाइ आयल करोड़े रुपया हड़प कया विया आहिनि। नौशहर फिरोज़ शहर में पिणु गंदो पाणी बीठल आहे, जंहिं करे शहरी वरी आज़ाब में मुब्तला आहिनि, पर इंतिज़ामिया घोर निंड सुतल आहे। हिननि चयो त बरसाती पाणी नेकाल करे मुतासिरनि जी सहायता कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। रिपोर्ट अताउसेन समो, अमल न्यूज़, नौशहर फिरोज़। ख़बर ॾींदा आहियूं नसीराबाद में पैरामेडिकल स्टाफ पारां OPD जो बाइकाट करे ख़ुदाबख़्श सांगरो, फ़कीर इक़बाल सुमरो, क़ासिम छुट्टो, रुबीना तुनियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे इस्पताल जे गेट आॾो धरणो हयो वियो। मुज़ाहिरे में डॉक्टरनि ऐं मुलाज़िमनि शरीक थी पंहिंजनि जाइज़ मुतालबनि जी मदद लाइ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन पारां डॉक्टरनि मथां तशदुद करणु बंदि कयो, स्ट्रक्चर ऐं रिस्क अलाउंस ॾियण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते मथियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कराचीअ में एहतजाज कंदड़नि मुलाज़िमनि मथां तशदुद करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। हिननि चयो त जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा, असांजो एहतजाज जारी रहंदो। रिपोर्ट अब्दुल कदीर मंगी, अमल न्यूज़, नसीराबाद। ख़बर ॾींदा आहियूं नौशहर फिरोज़ मां नौशहर फिरोज़ शहर में गंदगीअ जो आज़ार ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शहरनि एहतजाजी रैली कढी। रैली प्रेस क्लब नौशहर फिरोज़ खां शुरू थी DC ऑफिस पहुची धरणो हयो वियो। उन मौक़े ते शहरनि रजब सियाल, असद चांडियो, ख़ालिद चांडियो ऐं ॿियनि चयो त शहर में गंदगीअ जो आज़ार वधी वियो आहे। शहर जे हर रस्ते ऐं घिटीअ में गंदो पाणी बीठल आहे। गंदगी सबबि शहरी आज़ाब में आहिनि। सॼो शहर धप थी वियो आहे, जंहिं सबबि शहर में बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। ॿिए पासे शहरुनि पारां DC जी गाॾीअ जो घेराव कयो वियो, जंहिं सबबि DC गाॾीअ मां लही शहरुनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं चयो त शहर मां गंदो पाणी कढायो वेंदो ऐं सफ़ाई कराई वेंदी। रिपोर्ट अताउसेन समो, अमल न्यूज़, नौशहर फिरोज़।